अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मैरान टीवी न्यूज़ में मकी बलिकार माया फराशा सबका पेरा है नजर हेडलाइन ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जुलाई जे पहिरें हफ़्ते में ईरान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शरीक थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ ईरान जे दौरे खां पोइ तुर्किया जो दौरो बि कंदो। अमेरिका पारां ईरानी इख़्तियारनि सां मुलाक़ात थियण जी दावा तहरान तरदीद करे छॾी। ट्रंप चयो आहे त ईरान जी दरख़्वास्त ते अॼु दोहा में ॻाल्हियूं थींदियूं। कतर में थींदड़ इजलास अहम बि साबित थी सघे थो। ईरान एटमी हथियार न रखण ते राज़ी आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई अमरीकी इख़्तियारनि सां मुलाक़ात थियण जी दावा जी तरदीद कंदे चयो आहे त ईरानी वफ़द दोहा वेंदो, पर ध्यानु मफ़ाहमती याददाश्त ते अमल दरामद ते हूंदो। अमरीकी वफ़द जे कतर जे दौरे जो ईरानी वफ़द सां को ताल्लुक़ नाहे।